बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्यारा आबादगार दोस्तों, अज वरी भी ॾींहुं जो 12 बजे असां फील्ड में मौजूद आहियूं, CKC 3 वारी फील्ड में मौजूद आहियूं। ऐं मूंसां गॾु मौजूदु आहे असांजो प्यारो दोस्त सद्दाम हुसैन महर, जेको केंज़ो AG कंपनी में हिते कमु करे थो शहदादपुर में। उन खां सवाइ ॿियनि मुख़्तलिफ़ नेशनल मल्टीनेशनल कंपनी में कमु करे चुको आहे, सिजंटा जहिड़ी कंपनी में बि कमु करे चुको आहे ऐं वॾो तजुर्बो अथसि। ख़ासि करे हिन जो शौक़ु आहे हिन में एग्रीकल्चर जे हवाले सां, पर ख़ासि करे ॿिजनि में वॾो इंट्रस्टेड रखंदो आहे। त उनजो चवणो त CKC मुख़्तलिफ़ कंपनी जा मार्केट में हलनि पिया, उहे बि ॾिठासीं, पर ॾिठोसीं त तव्हांजो ॿिज हुन में कहिड़ो फ़र्क़ु आहे। त तव्हां दावा पिया कयो त गुलाबी सुंडी कुती अचे, त उन हिसाब सां जेको आहे सो साईं जेका शइ ॾिठी ऐं वण जेके ॾिठई त उन जे बारे में तव्हां पंहिंजो कमेंट कयो, ग्रोथ व्रोथ या जेको हिन वक़्तु हाणे पोज़ीशन आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभु खां पहिरियों पंहिंजो तारीफ़ करायां। मुंहिंजो नालो सद्दाम हुसैन आहे ऐं पाण महर आहियां, बेसिकल खैरपुर मीरस जो। केंज़ो AG में एज़ ए एरिया लीडर तौरु हिन एरिया में कमु कंदो आहियां। अॼु मुंहिंजो अचणु थियो सुबुह जो, ऐं सोचियो त अॼु साईं मोहम्मद ख़ान वसाण साहिब जन जो फार्म विज़िट कयां। त काफ़ी दोस्तनि खे पहिरां बि जेको आहे मुख़्तलिफ़ फार्म जेके विज़िट कया, उन में CKC 3 जेके मुख़्तलिफ़ जेका पिंक फ्री जेके वैराइटीज़ आहिनि उनखे विज़िट कयोसीं। उन में एनालिसिस कयोसीं त वाक़ई पिंक जेका आहे, जेका पिंक फ्री वैराइटीज़ आहिनि उन्हनि में वाक़ई पिंक नथो अचे या पिंक बिल्कुलु उन्हनि में आहे। पोइ जॾहिं विज़िट कईसीं त ॾिठोसीं पिंक जो किथे किथे बिल्कुलु जेको आहे सिविरिटी हुई, जिथे पिंक नज़र आयो असां ॾिसीं त यार हिन वैराइटीज़ में जेकॾहिं चयो वञे थो त पिंक फ्री आहे, त किथे किथे जेके नज़र अची वियूं आहिनि त छा साईं मोहम्मद ख़ान वसाण साहिब जिन जे फार्म ते बि इहा ई पोज़ीशन आहे पिंक जी, या मतिलबु बिल्कुलु जेको आहे पिंक फ्री वैराइटी जेका चई थी वञे उहा ई आहे। ऐं जॾहिं मां हिते आयुसि ऐं विज़िट कई त अल्हम्दुलिल्लाह माशाल्लाह हिकिड़ी ॻाल्हि त इहा फ्रूटिंग तमामु बहितरीनु माशाल्लाह जेका आहे, हेठां खां मथे ताईं तव्हां हिन जी जेका आहे वेजिटेटिव ग्रोथ माशाल्लाह जेका फ्रूटिंग लीव्स जी जेका आहे लश ग्रीन। ऐं नंबर ॿी ॻाल्हि इहा जेका हिकिड़ी अहम ख़ासि जेका ॾिठी त जिथे बि टार हेठि जेको किरलो नई जेके गोशा जेके कढिया आहिनि हेठां खां, त इहा हिकिड़ी हिन जी प्लस पॉइंट जेका मूं हीअ जेको किरी पियो आहे, हीअ वरी जेको आहे रीग्रोथ हिन जी जेका थी आहे, दैट इज़ द की पॉइंट फॉर द न्यू सीड। मूंखे तमामु घणी ख़ुशी थी साईं जन जे फार्म ते अची करे, त अहिड़े क़िस्म जी जेकॾहिं वैराइटी जेके असांजे फार्मर खे जेकॾहिं मिली वञे। ऐं मां सम्झां थो त फार्मर सिर्फ़ु ख़ुशहाल न बल्कि पूरो मुल्क ख़ुशहाल थी सघे थो असांजो, हेॾी वैराइटीज़ जेकॾहिं डेवलप थी वेंदियूं। सो सभु दोस्तनि जी महिरबानी जिन ही वैराइटी जेका हिते ॾिसो पिया माशाल्लाह जेका आहे, जेका यूनिफॉर्म जेका ग्रोथ आहे माशाल्लाह, लश ग्रीन जेको आहे क्रॉप आहे, ऐं अहिड़े जेकॾहिं वैराइटीज़ असांजी मार्केट्स में अची वियूं त मां सम्झां थो त बिल्कुलु ख़ुशहाली अची सघे थी। वॾी महिरबानी साईं जन जी, थैंक यू। महिरबानी साईं।